अज बिल्कुल असीं इन वक्त मौजूद आहियूं असद शाह दमदमो ते जिथे 25 ॾींहंनि खां हलंदड़ ऑपरेशन बाबति जेको हले पियो। इन वक्त ताईं पुलिस खे केतिरी कामयाबी मिली आहे। इन वक्त IG सिंध जावेद आलम ओडो साहब असां सां मौजूद आहिनि। असीं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पुलिस खे केतिरी कामयाबी मिली आहे ऐं केतिरा ॾोहारी पेश थिया आहिनि। साईं ॿुधाइयो त पुलिस खे केतिरी कामयाबी मिली हिन आहे, वक्त केतिरा ताईं ॾोहारी पेश तक़रीबन 4 हफ़्तनि में तव्हां ॾिठो त 300 सवा 300 खां वधीक क्रिमिनल्स या त मारिया विया आहिनि 27 जे क़रीब, या ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया आहिनि या सरेंडर थिया आहिनि। सो इंशाल्लाह तमामु सुठी प्रोग्रेस आहे। तव्हां एवरेज कयो त हिकु ॾींहं में केतिरा ई गिरफ़्तार थियनि पिया ऐं सरेंडर थियनि पिया। मक़सदु असांजो इहो आहे त हिन खां अॻु में बि ऑपरेशन थी आहे, पर हिन दफ़े गवर्नमेंट जी तमामु घणी कमिटमेंट आहे ऐं पुलिस जी तमामु घणी कमिटमेंट आहे त इंशाल्लाह असां आख़िरी क्रिमिनल ताईं हिन कचे खे जेसिताईं हुनजी सफ़ाई न थिए उन वक़्त ताईं असां पंहिंजो ऑपरेशन जारी रखंदासीं। ऐं इन में असांखे फुल सपोर्ट आहे, न सिर्फ़ु हुकूमत सिंध जी CM साहब ऐं होम मिनिस्टर साहब जा तव्हां पाण ॿुधो, ज़ियाउल हसन लंजार साहब जेको चयो पाण आया ऐं ही पहिरियों दफ़ो हूंदो जो को होम मिनिस्टर अंदरि कचे में डीप कचे में हलियो आहे। ऐं हितां जे मोज़िज़ीन अवाम जी जेके इंसाफ़ पसंदि आहिनि ऐं हितां जे आम शहरनि जी असां सां दुआऊं बि आहिनि गॾु हिन जूं। ऐं इंशाल्लाह हिन दफ़े असां तयो कयो आहे त असां हिन इलाइक़े खे बिल्कुलु क्राइम फ्री कंदासीं ऐं जेको बि हिन में असांजे आड़े आयो त उन सां तमामु घणी सख़्ती सां निपटियो वेंदो। ऐं जेका असां वटि इक्विपमेंट सप्लाइज़ गवर्नमेंट असां सां कमिटमेंट कई आहे, माशाल्लाह पाइपलाइन में अचे पियो, उन खां पोइ त मां नथो सम्झां त हुकूमत जे ख़िलाफ़ु स्टेट जे ख़िलाफ़ु कोई डाकू हुजे या ॿी का शइ उहो इहा ताक़त रखी सघंदो जो हू का अहिड़ी हरकत करे ऐं पोइ हिते रही सघे। तो इंशाल्लाह मूंखे मुंहिंजी बि सभिनी खे सरेंडर पॉलिसी तहत सभिनी खे इहा हिकु एडवाइस थींदी त कानून जे हवाले कनि, हुननि सां इंसाफ़ वारो रवैयो बरतियो वेंदो। कमिटमेंट जे असां पूरा आहियूं। हिन वक़्त ताईं कमिटमेंट हिकु बि असां जेको असांजो वाइदो आहे या जेको असांजी मक़सदु आहे उन जो असां ख़िलाफ़ वर्ज़ी नाहे कई। ऐं इंशाल्लाह मुंहिंजा ऑफिसर ईअं ई कंदा ऐं ही इंश्योर कंदा त जेका कमिटमेंट आहे उन मुताबिक़ हुननि खे कानून जे आगे पेश करण जो मौक़ो ॾिनो वञे। ऐं लेकिन न कयो इहो कमु त पोइ मुंहिंजे ख़्याल में हुन जे लाइ इंशाल्लाह अल्लाह जे फज़ल सां बदनसीबी ऐं रिग्रेट्स ई हूंदा। महिरबानी।